जय झूलेलाल, मां मोहित सितपाल तव्हां सभिनी जो स्वागत थो कयां अॼु जे एपिसोड में। अचो त शुरू कयूं अॼु जे तारनि जो खेल। शुरू था कयूं अॼु जी तिथीअ सां। अॼु अंग्रेज़ी तारीख़ 26 जुलाई 2023 बुधर जो ॾींहुं, हिंदू महीनो श्रावण मास अधिक मास में शुक्ल पक्ष जी अष्टमी तिथि। हलो त शुरू कयूं अॼु जे राशिफल सां। मेष राशि। मेष राशि वारनि खे अॼु पंहिंजे घर में कोई मंगल कार्य थियण जी संभावना आहे। धार्मिक यात्रा करण अॼु हुननि जे लाइ लाभदायक साबित थींदो। संतान पक्ष मां काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो ऐं स्वास्थ्य बि हुननि जो सुठो ई रहंदो। वृषभ राशि। वृषभ राशि वारनि खे अॼु कोई आकस्मिक घटना जो सामनो थी तो सघे त अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटणो आहे। वाहन ख़ासि करे हुननि खे अॼु शांतीअ सां हलाइणो आहे ऐं ध्यान सां हलाइणो आहे। स्वास्थ्य बाक़ी हुननि जो ठीकु रहंदो। कार्यस्थल ते हुननि खे धन जी प्राप्ति थी सघे। मिथुन राशि। मिथुन राशि वारनि खे अॼु कार्यस्थल ते पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो पूरो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि, पर हुननि खे अॼु पंहिंजे स्वास्थ्य ते थोरो ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे, न त कोई रोग या बीमारी सताइण जी आशंका आहे। गांइ खे चारो खाराइण अॼु हुननि जे लाइ लाभदायक थींदो। कर्क राशि। कर्क राशि वारनि खे अॼु कोई वॾो कार्य सिद्ध थियण जी संभावना आहे। भाग्य अॼु हुननि खे कार्यस्थल ते पूरो साथ ॾींदो। कोई नई अपॉर्चुनिटी मिलंदी, हुनमें हुननि खे सफलता जी भी प्राप्ति थींदी। अॼु जो ॾींहुं धन प्राप्ति जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य तमामु सुठो रहंदो ऐं ॾींहुं आनंददायक हूंदो। सिंह राशि। सिंह राशि वारनि खे अॼु पंहिंजे परिवार में माहौल तमामु सुठो मिलंदो। कार्यस्थल ते भी हुननि खे पंहिंजे कोवर्कर्स ऐं एम्प्लॉइज जो साथ मिलंदो। धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। कन्या राशि। कन्या राशि वारनि खे अॼु पंहिंजे कार्यस्थल ते हिसाब किताब में ऐं ख़र्चनि ते तमामु ध्यानु ॾियणो आहे। ख़र्चनि ते पंहिंजे कंट्रोल करणो आहे, न त अधिक धन ख़र्च थियण जा योग बीठा आहिनि। स्वास्थ्य बाक़ी तव्हांजो ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। तुला राशि। तुला राशि वारनि खे अॼु भाग्य पूरो साथ ॾींदो। काई ना काई ख़ुशख़बरी मिलण जी संभावना आहे। ख़ासि करे पंहिंजे माता जे तरफ़ों काई ना काई ख़ुशख़बरी मिलंदी। हुननि खे स्वास्थ्य में सुधारो थींदो ऐं ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। वृश्चिक राशि। वृश्चिक राशि वारनि खे अॼु शत्रुअनि जो भय सताए थो सघे, पर हुननि खे पंहिंजो मन ऐं बुद्धि तमामु स्थिर रखी करे ॾींहुं हलाइणो आहे। धन जो भी ध्यानु ॾियणो आहे, न त थोड़ी ही लापरवाही सां धन हानि थियण जी आशंका आहे। स्वास्थ्य तव्हांजो ठीकु रहंदो। मां लक्ष्मी जी उपासना तव्हां जे लाइ लाभदायक थींदी। धनु राशि। धनु राशि वारनि जे लाइ अॼु जो ॾींहुं इच्छा पूर्ति करण वारो ॾींहुं साबित थींदो। अॼु स्वास्थ्य में सुधारो थींदो। बीमारियुनि जो नाश थींदो। कार्यस्थल ते भी हुननि खे धन प्राप्ति जा सुठा योग बीठा आहिनि त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। मकर राशि। मकर राशि वारनि खे अॼु जे ॾींहं में डपु या घबराहट महसूस थी थो सघे। ख़ासि करे हुननि खे अॼु पंहिंजे परिवार में वाणीअ ते कंट्रोल रखी करे ॻाल्हाइणो आहे, न त वाद विवाद या मतभेद थियण जी आशंका आहे। अॼु जो ॾींहुं जेतिरो थी सघे शांतीअ सां कटंदा त बहितर रहंदो। गांइ खे चारो खाराइण या ख़ासि करे पालक खाराइण अॼु तव्हां जे लाइ लाभदायक थींदो। कुंभ राशि। कुंभ राशि वारनि खे अॼु कोई दुखद घटना जो सामनो थी थो सघे, पर हुननि खे पंहिंजा वीचार ऐं ख़्यालात तमामु पॉज़िटिव रखी करे ॾींहुं हलाइणो आहे त हुननि जो ॾींहुं सुठो गुज़रंदो। धन प्राप्ति थी सघे। स्वास्थ्य हुननि जो साधारण ई रहंदो। मीन राशि।
मीन राशि वारनि खे अॼु समाज में मान सम्मान में प्रतिष्ठा मिलण जी संभावना आहे। हुननि जे मान सम्मान में वृद्धि थी सघे। अॼु जो ॾींहुं स्वास्थ्य में सुधारो थींदो, बीमारियुनि जो नाश थींदो, कोई ना कोई ख़ुशख़बरी मिलण जी बि हुननि खे संभावना आहे। त अॼु जो ॾींहुं तमामु सुख सां गुज़रंदो। अचो त ॾिसूं छा अॼु जे ज्ञान जे पिटारे में। मंदिर जी परिक्रमा। त तव्हां इहा ॻाल्हि नोटिस कई हूंदी ऐं ॾिठो हूंदो कि जॾहिं बि कोई मंदिर वेंदो आहे त हुन देवी जो या देवता जो परिक्रमा यानी हिकिड़ो गोल राउंड ज़रूरु हणंदो आहे ऐं उहो क्लॉकवाइज़ हणंदो आहे। हुन जो छा मतिलबु आहे? चवंदा आहिनि कि जेका बि तव्हांजी मनोकामना हूंदी आहे उहा चवण सां ऐं सचे दिलि ऐं श्रद्धा रखण सां परिक्रमा तव्हां कंदव त उहा मनोकामना तव्हांजी अवश्य सिद्ध थी वेंदी आहे। मंत्र जेको परिक्रमा करण महिल चइबो आहे उहो आहे यानि कानि जपा पानि जन्मांतर कृतानि च तानि सर्वाणि नश्यन्ति प्रदक्षिणायाम पदे पदे। हिन मंत्र जो अर्थ आहे कि जॾहिं बि मां इहा परिक्रमा कंदो आहियां कहिड़े बि देवी जो या देवता जो त हिकिड़ो हिकिड़ो पग जॾहिं मां अॻियां खणा थो त सभु पापनि जो मुंहिंजो नाश थो थिए ऐं सुख ऐं समृद्धि जी प्राप्ति थो थिए। कहिड़े कहिड़े देवता जो ऐं देवी जो घणियूं परिक्रमा हूंदियूं आहिनि ॿुधाईंदासीं ॿिए एपिसोड में। अचो त ॾिसूं अॼु जो सवाल। अॼु जो सवाल आहे सरला जी जो, जेके कर्नाटका बैंगलोर जा रहंदड़ आहिनि ऐं हिननि जो सवाल आहे कि हुननि जो विवाह जाम कठिनाइयों सां थो गुज़रे ऐं जाम परेशानियूं थियूं अचनि। त सरला जी, तव्हांजे कुंडली जे हिसाब सां तव्हांखे थोरो धीरज रखिणो पवंदो। मां सम्झी थो सघां कि तव्हांजे मथां गौरो टाइम हली रहियो आहे, पर थी सघे त अधिक मास जे टाइम ते या कोई शुभ मुहूर्त ॾिसी करे कोई तीर्थ जो दर्शन करे अचिजो, हुते थोरो अन्न जो दान कजो त तव्हांजा सभु कष्ट दूर थी वेंदा ऐं कृपा बरसंदी। त अॼु जे एपिसोड में एतिरो ई। वरी मिलंदासीं ॿिए एपिसोड में। अगरि तव्हांखे पंहिंजे कुंडली सां रिलेटेड कोई क्वेरीज़ या सवाल हुजनि त तव्हां असांखे ईमेल करे था सघो info@sindhiplex.com ते। तेसि ताईं ॾिसंदा रहो सिंधीप्लेक्स, सिंधियुनि जो पंहिंजो OTT। सत्य सनातन धर्म की जय। जय झूलेलाल।